राष्ट्रीय न्यूज़ सईदाबाद में रिपोर्ट शामिल कंदासीं। इमामुद्दीन खोसो जी रिपोर्ट मुताबिक न्यूज़ सईदाबाद वेझो ॻोठ ज़ेर पीर मोरी वट रोड़ी केनाल में 9 साला बबलो पुट किशन बागड़ी वेझंदे ॿुॾी फौत थी वियो आहे। वॾी तइदाद में माण्हू गॾिजी विया आहिनि। संदुसि लाश ॻोल्हण जी कोशिश कंदा रहिया। 6 कलाकनि जी सख़्त ॻोल्हा बावजूद संदुसि लाश हथ न आयो। इतला बावजूद इंतज़ामिया न पहुती। नई सरकारी टोबा आया। संदुसि वारिस सख़्त परेशान आहिनि। सदमे सबब बेहाल बणियल आहिनि। दाऊं करे रोई रहिया आहिनि। सईदाबाद वेझो ॻोठ ज़ेर पीर मोरी वट रोड़ी केनाल में 9 साला बबलो पुट किशन बागड़ी वेझंदे ॿुॾी फौत थी वियो आहे। वॾी तइदाद में माण्हू गॾिजी विया आहिनि। संदुसि लाश ॻोल्हण जी कोशिश कंदा रहिया। 6 कलाकनि जी सख़्त ॻोल्हा बावजूद संदुसि लाश हथ न आयो। इतला बावजूद इंतज़ामिया न पहुती। नई सरकारी टोबा आया। संदुसि वारिस सख़्त परेशान आहिनि। सदमे सबब बेहाल बणियल आहिनि। दाऊं करे रोई रहिया आहिनि। सईदाबाद वेझो ॻोठ ज़ेर पीर मोरी वट रोड़ी केनाल में 9 साला बबलो पुट किशन बागड़ी वेझंदे ॿुॾी फौत थी वियो आहे। वॾी तइदाद में माण्हू गॾिजी विया आहिनि। संदुसि लाश ॻोल्हण जी कोशिश कंदा रहिया। 6 कलाकनि जी सख़्त ॻोल्हा बावजूद संदुसि लाश हथ न आयो। इतला बावजूद इंतज़ामिया न पहुती। नई सरकारी टोबा आया। संदुसि वारिस सख़्त परेशान आहिनि। सदमे सबब बेहाल बणियल आहिनि। दाऊं करे रोई रहिया आहिनि। सईदाबाद वेझो ॻोठ ज़ेर पीर मोरी वट रोड़ी केनाल में 9 साला बबलो पुट किशन बागड़ी वेझंदे ॿुॾी फौत थी वियो आहे। वॾी तइदाद में माण्हू गॾिजी विया आहिनि। संदुसि लाश ॻोल्हण जी कोशिश कंदा रहिया। 6 कलाकनि जी सख़्त ॻोल्हा बावजूद संदुसि लाश हथ न आयो। इतला बावजूद इंतज़ामिया न पहुती। नई सरकारी टोबा आया। संदुसि वारिस सख़्त परेशान आहिनि। सदमे सबब बेहाल बणियल आहिनि। दाऊं करे रोई रहिया आहिनि।